परमारू मंझल ही करो हमदई सलात खाबाद काबिल तकरीम सदर महफिल मुजाहिद अहले सुन्नत हजरत किबला साईं बरादरम हाफिज मोहम्मद रांझन सिकंदरी दामत बरकात मुलालिया स्टेज ते वेठल दीगर सादात किराम ब उलमाए किराम ब हुफ़ाज़े किराम मोजा प्यारा मुसलमान भाईरो अजीजो दोस्तो वडे अरसे खां असांजे भा अदा कुर्बान साहिब घर भाती भाइरन सूदो ही मुझे सोने हबीब जो जश्न मल्हाईंदा पिया अचनि। सुभान अल्लाह। दुआ थो कयां त अल्लाह पाक अदा वारनि जो ही शुरू कयल मीलाद शरीफ जो प्रोग्राम क़यामत ताईं जारी ऐं सारी रहे। मूंखां अॻ में असांजो भाउ ख़तीब अहले सुन्नत बिरादर मुफ्ती हाफिज शाह नवाज बुगियो साहब ज़ीद इल्म हुजन आके सोने महबूब करीम जा मौजज़ा सोने हबीब जो मीलाद बुधायो। अल्लाह सही सदन इल्म में बरकत रहमत फरमाए। टाइम भी काफ़ी थी चुको है दोस्तों। मूं भी चंद कलिमात कुरान शरीफ जा तिलावत कया जंहिंमें अल्लाह से पंहिंजे महबूब जो नूर जो बयान फरमायो। त पाण जलसा कंदा आहियूं मीलाद मुस्तफ़ा मीलाद जी माना मदीने जे साईं जो अचण। दुनिया में कीअं आया उलमाए किराम बयान कनि था पर नयूं असांजूं नस्लूं नवां असांजा जवान जेके उभरी था अचनि त रबीउल अव्वल शरीफ जे महीने में कम से कम उन्हनि खे इहो ज्ञान ॾिजे इल्मु ॾिजे त असांजो महबूब कॾहिं पैदा थियो कीअं आयो 12 रबीउल अव्वल ते पैदाइश आहे या बेशक आहे। इहे ॻाल्हियूं अवां जी ख़िदमत में अर्ज़ रखंदुसि। अल्लाह पाक असांजी जलसे कराइण वारनि जी सभिनी जी हाज़िरी बारगाहे मुस्तफ़वी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में क़बूल मंज़ूर फरमाए। सुभान अल्लाह। दस्तूर मूजिब जीअं तक़रीर जो आगाज़ कंदो आहियां त हिननि लफ़्ज़नि सां त मदीने जे साईं फरमायो ज़य्यनू मजालिसकुम बिस्सलाम। मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलवात सां सींगारे वेंदो। सुभान अल्लाह। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जो सल्लल्लाहु अलैका या कद जाअकुम मिनल्लाहि नूर। अल्लाह पाक
पाक फरमायो तहकीक आयो तवां वटि तवां जे रब पारां नूर व किताबुम मुबीन ऐ रोशन किताब बस नूर जो रोशन किताब हने नूर खां मुराद छा है मसलो सजूता किताब खां मुराद तो सब समझीदा वजन तो अल्लाह जो कुरान आ मसलो आ सजो नूर जो तो खुदा पाक हिन आयत में फरमायो तो अवां वटि मूं नूर मोकिलियो इहो नूर कहिड़ो आहे छो जो वज़ाहत कान थी मसलो इहो आहे मुंहिंजा जी दोस्तो जेके भी असांजा वॾा आलिम सगोरा गुज़रिया आहिनि जन वॾा वॾा तफ़सीर लिखिया आहिनि उहे था फरमाइनि त नूर खां मुराद तुंहिंजो मुंहिंजो मिठो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर मुराद आहे हाणे असां जेके आहियूं आमिर कार्य उहे उन्हनि आलिमनि जा आमिर घर में जन नूर खां मुराद असांजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर मुराद पर हाणे ॿिया दलील कहिड़ा ॾियां मुंहिंजा जी दोस्तो बुजुर्गो हिन सिंध धरती जा उहे आलिम जेके मूं वांगे आलिम कोन हा हुजूरी आलिम हा सुभान अल्लाह हुजूरी आलिम जेके सुने महबूब जी रूहानी कचहरी में उथंदल वेंदल सेवन शरीफ जी धरती हिकिड़ो रब्बानी आलिम सेवन जे कब्रिस्तान में मुजादी दोस्तो साईं अब्दुल वाहिद सेवस्तानी रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह ही ओ आलिम जी फतावा वाहिदी लिखिया इन बुजुर्ग खां जॾहिं बि को माण्हू मसइलो पुछंदो हो किताब कोन ॾिसंदो हो शागिर्द खे कोन चवंदो हो त अलमारी मजा किताब खणी आ न हिन को सवाल कंदो हो करीम सां मुंहिंजा प्यारा मुलाक़ात करे पुछी वरी ॿुधाईंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अध कलाक भर मां चवंदो मुनीर कलंदर बादशाह आलिमा हाफिज़ कुरान मुनीर के ॾेई मुनीर अल्लाह वारो मां पीने के काम उते वे मुनीर मां चवंदो पर मुंहिंजा दोस्तो असांजे सेवन जे कब्रिस्तान में अहिड़ा मर्द सुठा पिया कैमरा पर साईं वेठो अथई जिन जो बरा हेठ में एड़ा गबर हा उते वे जी साईंदार थी तो मां हिते अचां कलंदर बादशाह जी दुआ जो साईं जो नालो रोशन ऐं पाण अलहमदुलिल्लाह अल्लाह जो वली आहे अवां चवंदा छाजे करे कीअं चो हज़रत कलंदर बादशाह रहमतुल्लाह अलैह पेरी असां वटि छटे में आयो अस्सलाम वालेकुम सुभान अल्लाह वकील आयो वकील जॾहिं आयो त असां वारनि बुजुर्गनि साईं खे खीर जो प्यालो पेश कयो खीर जो हाणे जीअं ही ढकणो आहे ही माण्हू पानी जो भरे या खीर जो मसीज जे कॾहिं हिन में खीर या पानी पियो त लाज़मी कयो मुजादी दोस्तो हज़रत कलंदर बादशाह जे अॻियां जॾहिं खीर जो प्यालो खणी आया जेकॾहिं मां हुजां हा
फकीर उस्मान जैसर हुजे हा त को ढुकी हिकिड़ो कयो सुभान अल्लाह अल्लाह वारे तकड़ कान कई त हिननि खीर जी सलाह इहा खीर आंदो अथऊं इन्ही में को राज आहे साईं कलंदर बादशाह सम्झी वियो त मकड़ी वारा ठटे वारा चवनि था त जीअं हिन प्याले में मज़ीद खीर जी गुंजाइश कान्हे हीअं मकड़ी ठटे में हाणे कंहिं वलीअ जी गुंजाइश कान्हे छो जो ठटे वारे ठटे में 1.25 लख वली अची चुका वो बादशाह कलंदर रहमतुल्लाह अलैहि समझी विया साईं वरी उतां मोटिया हाणे सिंधू दरिया खां ॿेड़ीअ में अचनि पिया ॿेड़ीअ में त जिते हाणे साईं सदरदीन शाह लतेरी जो मज़ार आहे सुभान अल्लाह जॾहिं ॿेड़ी उतां गुज़री त साईं सदरदीन शाह बादशाह पंहिंजी निगाह सां कलंदर जी ॿेड़ी खे रोके सुभान अल्लाह ॿेड़ी अॻिते कान पई हले हाणे मशीनरी त हुई कान जो ॾिसण को पुरज़ो आहे सॼी काठ हुई सिल ते ॿेड़ी हुई ॿेड़ी रुकजी वई फ़क़ीरनि अर्ज़ु कयो सुना छा कयो साईं फरमायो असांजी ॿेड़ी पाण कोन रोकी आहे कहीं रोके छॾी आहे सुभान अल्लाह हिते पासो साम्हूं हज़रत पीर सैयद सदरदीन शाह लकियारी रहमतुल्लाह अलैह जो ॻोठु आस्थानो आहे साईं ॿेड़ी रोकी आहे त कलंदर ईअं न वञ असां खां दुआ वरचूं वञ सुभान अल्लाह नारे तकबीर हज़रत बादशाह कलंदर रहमतुल्लाह अलैह ॿेड़ीअ खां लही जॾहिं साईं सदरदीन शाह वटि पहुता साईं फरमायो कलंदर अर्ज़ु कई सोना असां तोखे मिलण आया आहियूं साईं सदरदीन शाह फरमायो पाण मिलण कोन आयो आहीं असां तुंहिंजी ॿेड़ी रोके तोखे घुरायो आहे सुभान अल्लाह कलंदर ठटे वारनि तोखे प्यालो खीर जो पेश कयो तू समझी में एक सेवन वाला बि तोखे खीर ही पेश करना सुभान अल्लाह त हिते बि गुंजाइश कान्हे पर हाणे तोखे कमु करणो आहे ही पंहिंजो असांजो गुलाब जो गुल खयो वञ जॾहिं तोखे खीर जो प्यालो पेश कंदा त तव्हां इहो गुल उन प्याले मंझि रखजो गुल वो पाणी समझी वेंदा त सेवन में असां सभु खीर आहियूं असांजे खीर में कलंदर गुलाब जो गुल आहे सुभान अल्लाह लकियारी वारे रहमतुल्लाह अलैह साईं जी दुआ बाकी कब्रिस्तान में से अब्दुल वाहिद सिरस्तानी जड़ा जवान सुता पिया आहिनि जिन जो बराह रास्त मदीने जे साईं सां वास्तो राब्तो हो को बि माण्हू मसइलो पुछंदो हो ईअं करे पुछी ॿुधाईंदा हुआ हुन बि पंहिंजे फतावा वाहिदी में लिखियो आहे त हिते नूर खां मुराद आमिना जो लाल आहे सुभान अल्लाह पर तव्हांखे ज़िलेदार करण जो मिसाल ॾियां उहो तव्हां जल्दी सम्झी सुभान अल्लाह ॻोठ जी ॻाल्हि आहे ॻोठ जी पंहिंजे इलाके जो बुजुर्ग साईं हज़रत क़िबला साईं मशहूर नवारो साईं रहमतुल्लाह अलैह साईं हुजूर आलम हुजूर बाकायदा साईं सां राब्तो वास्तो हिकिड़े माण्हू चयोसि जेका तो हदीस पढ़ी आहे इहा ज़ईफ़ आहे फरमाए तू तो ज़ईफ़ा मशहूर वारे इन करण सां बड़ा रास्त मदीने जे साईं का ॿुधी आहे सुभान अल्लाह महबूबन बयान फरमाया तू क्यों तुझी
मुरादी दोस्तों मुझो दोस्ता हज़रत साईं सैयद खुदा दिनू शाह क्यारी वारो मूसा साईं गाल की रमजान में रोजो वात में 15-20 मिनट के रहा रोजे खोलन में पान फरमायूं मौली साहब अवा गाजू कंदा आयो किताबन जा हवाला ॾींदा आयो अञा रोजे खुलण में बाक़ी कुछ देर आ मां तोखे अहिड़ो वाकियो ॿुधायां जेको किताब में तोखे कोन मिलंदो पर सैयद खां ख़ुदा कूड़ न ॻाल्हाए मां उहा ॻाल्हि थो कयां जेका मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठी आहे सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों अल्लाह के प्यारे कामिल वली मशहूर नवारी साईं रहमतुल्लाह अलैह जी साईं गाल बुधाई मां गाटू में पुलिस जो ऐसे जो हुयोस अचानक बटे गाड़ियों गुजरियो उनमें भेज मशहूर नवारन जा नारा लगंदा हुआ मां पुलिस वारन खां पुछो ही केड़ी जमात आ चयाऊं मशहूर नवारे साईं जा फकीरन अज पासे में जलसो आ उते साईं जो खिताब आ मुखे भी शौक थो तमाम वञा मशहूरी वारे साईं जो खिताब ॿुधो आयो उस जलसे में साईं जी कई मां ॿुधायो त ज़िले जो ऐसे जो आया तव्हांखे तव्हांजी तकीर ॿुधण पर सैयद साईं वॾो एतराम कंदा सैयद खे मथे उथी साईं ख़ुदा ने छा फरमायो त मूंखे मथे विहारियो हाणे महफ़िल शुरू थी जॾहिं साईं जी तकीर शुरू थी त साईं आयत पढ़ी इहा जीअं जो तर्जुमो कयो त हिकिड़ो शख़्स उथी बीठो हुन साईं खे चयो साईं मशहूरनि वारा अज तव्हांखे वाज़े करणो आहे मूंखे वाज़े करे ॿुधायो क़ुरान शरीफ़ जी हदीस जी रोशनी में त मदीने वारो साईं नूर आहे या बशर आहे हाणे उहो कंहिंजे वक़्त में उनजो मक़सद त मदीने जो साईं बशर असां वांगुरु अमादुल्लाह असां वांगुरु साईं फरमायो केर आई चवण लॻो मां सैयद आहियां ठके जो साईं फरमायो माइट साईं हेॾे आ पंहिंजे पासे में विहारियो फरमायो सैयद सगोरा अज जेकॾहिं को मेमन सवाल करे हा अज को लोहार सवाल करे हा अज को जट सवाल करे हा अज को जैसर सवाल करे हा अज को चन्नू सवाल करे हा त मां क़ुरान शरीफ़ हदीस जी रोशनी में उनखे ॿुधाया हा त मदीने जो साईं नूर आ या बशर आ पर तुम सैयद सगोरो आहीं उथी भी त मां तोखे तुंहिंजो नानो साईं हितां ई ॾेखारियां पोइ तूं फ़ैसिलो कज त मदीने जो साईं नूर आ या बशर आहे जमात अहले सुन्नत नारे हैदरी साईं खुदा ने शादो फरमाए साईं उन सैयद सगोरे खे उठारियो ऐं अचु चादर हुन दे मथा अचु चादर साईं दे मथा हाणे साईं फरमायो शाह साहब हेॾा निहार हीअं जो निहार मदीने जे साईं जी ज़ियारत करायूं असां हिकिड़ो ॾिठो जो शाह साहब अल्लाहु अकबर करे मजमे में वञी किरियो वो थकियो ऐं मुंहिंजा प्यारा टोड़ण लॻो चवण लॻो अदा मां अखियुनि ॾिठो आहे मदीने जो साईं नूर 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 सुभान अल्लाह या रसूल अल्लाह
यार भाई रंदस्तगी मदीने जो सही नूरा मजादी दोस्तों बुजुर्गों वली पांजे इलाके जो बुजुर्गा जिले लाड़काने सरकारों का हजरत किबला साईं पीर बुट्ठा साईं रहमतुल्लाह सुभान अल्लाह साईं जी फतवा बान फरमाया जो अन्न बशर दा शोर न मचा तू अन्न बशर दा शोर न मचा तू विदियों हादे जीत टका तू आ भाई अला इंसाफ बचा तू कुछ सोच सतेंदी रो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकदीरा जिथे वेखी नाम मोहम्मद चम चम अखियां तलेंदीरा जेकर चाही हद गुमरा एहन राज निराले एहन राज निराले आशिक ते माशूक विचाले छोड़ मसेले कुल जुजवाले छोड़ मसेले कुल जुजवाले मुफ्त न मगज खपैंदीरो मुफ्त न मगज खपैंदीरो जेकर चाही अहद गुमरा जेकर चाही अहद गुमरा अहमद नाम पकदीरा तुझको वेखी मोहम्मद चम चम अखियां तलेंदीरा जेकर चाही अहद गुमरा यारा मुसलमान भाइयों अल्लाह पाक पंजे महबूब जो नूर अग में पैदा फरमायो अना कुछ भी कोन हो जमीनो आसमान कोन हो कचु तारा कुतुब सूरज चंद कोन हो अना कुछ कोन हो अग में मुझे महबूब पंजे हबीब जे नूर के पैदा कयो असा जे सिंध जे सूफिन जो सरताज सुनो अब्दुल लतीफ तो फरमायो पिताई खोट रहमतुल्लाह अलैह साईं भी हुजूरी आलम सुभान अल्लाह पिताई साहब साईं आयो खोड़ में खोड़ा शहर में आयो से मखदूम अब्दुल रहमान उते आयो तो साईं मखदूम अब्दुल रहमान जिसने हाल हयात हो तो साईं के दौर में किथे दोहलते दंदी लगी इनु पाबंदो शरीर बेटाई साहब आयो तो विच खोड़ा शहर में दंबूरो हलायो दंबूरो जो हलो तो मन क्या बात बढ़ती है ईसा हिते तो बड़ी शक्ति है साजते वगैरह फकीर डोली आया बेटाई साहब के हथ खां वरतो पान फरमायो शाह साहब हे खोरन जो शहरा मखदूम साहब जो शहरा हिते नाजायज कम कोन हलंदो आ शरीयत जे खिलाफ कम कोन हलंदो आ तमाम पूरो बजायो आ हलो असां जो बुजुर्ग तोखे घुराए पियो ओ जेका भी तोते सदा रखे हल असां जे बुजुर्ग वट पेश थी साईं बेटाई घोट फरमायो हीअं कयो हीअ मुंहिंजी चिट्ठी खणी अॻ में वञी साईं खे ॾियो पोइ मां बि अचां थो उन चिट्ठीअ में साईं लिखियो अॼु न ईंदसि आऊं सुभां प्रींदा पाण अॼु न ईंदसि आऊं सुभां प्रींदा पाण से सजन ईंदा साण जन पार खया हिन खोड़न सुभान अल्लाह चिट्ठी जॾहिं साईं खे ॾिनो त साईं मखदूम साहब रहमतुल्लाह मखदूम गुज़रियो उन्हनि जे शहर में
से सत्तर सरमस्त रहमतुल्लाह अलैहि सां कोन ठंगुड़ी गल सूफिया ने नाराज पुजर मखदूम साहब विशाल फरमायो चोला मंजम से मखदूम साहब ने विशाल कयो पीर से रोली जली बादशाह रहमतुल्लाह अलैहि आया जनाजे में आया तो साईं के खबर हुई तो भाई बुजुर्ग पान में नाराज हुआ से मखदूम साहब सत्तर सरमस्त तो साईं रोली जली बादशाह सत्तर के पैगाम मोकलियो कहानी यार मिसाल करे लो लेको नरक जनाजे में अचे साईं सत्तर सोनो भी आया सुभान अल्लाह जिस इश्क में सरना दिया दो जग जिया तो क्या सुभान अल्लाह काजी खोले किताबा मसले बते दे और क्या पढ़ता अमल जो करता नहीं काजी बना तो क्या हुआ सुभान अल्लाह मरहबा सही हाजी मक्के दे शहर में सजदा करे तो क्या हुआ दिलदा कुफर तो कटता नहीं जोगी बना तो क्या हुआ जिस इश्क ने सरना दिया दो जग दिया तो क्या हुआ जिस इश्क ने सरना दिया दो जग दिया तो क्या हुआ जोगी जुगत करता नहीं कपड़ा रंगा तो क्या हुआ अपना अंदर तो रंगता नहीं जोगी बना तो क्या हुआ नादर तुरंगता नहीं जोगी बना तो क्या हुआ जिस इश्क ने सरना दिया दो जग लिया तो क्या हुआ शोकर सजला इश्क दा कोढ़ा कराया तो क्या हुआ अपने अंदर तू रोता नहीं लोग सुनाया तो क्या हुआ अंदर तू रोता नहीं लोका सुनाया तो क्या हुआ और सही मखदूम साहब के जनाजे में सही सत्तर सरमस्त भी गली आयो हेरा मुझा प्यारा पीर से रोदे धनी रहमतुल्लाह अलैहि आया बड़ा बड़ा बुजुर्ग बैठा बिठा जिन वक्त में सही मखदूम साहब जो जसद मुबारक कब्र में आंदाऊं ऐ रुख काबे लेके आऊं चेहरो काबे लेके आऊं जी जो काबे ले चेहरो कर साईं वरी काबे खां चेहरो हटाए पासे क्या करना वरी चेहरो हेड़ा कर वरी से चेहरो हेड़ा कर कि मखदूम साहब जा शागिर्द सो साईं पी से रोदे धणी के अर्ज करण लगा किबला तव्हां को हिसाब कयो ॿुधायो असांजे मुर्शिद खां कहिड़ी ग़लती थी वई आहे जो काबो संदन मोह नथो बर्दाश्त करे असां मोह काबे नथा कयूं साईं जो मोह हिन पासे फिरी थो वञे साईं रोज़े गरीब बादशाह ने हारे फरमायूं सब्र कयो और आया
काबे वारी साइड सचल सरमस्त बीठो हो आंखा वठी साईं फरमायो सचल तो मुझो चवण करे आए पर यार अञा तोसां परचण नथो चाहे काबे वारी सिफ्त छद त यार जो चेहरो काबे ॾे थिए सुभान अल्लाह नारे रिसालत नारे तकबीर नारे हैदरी मिठाई साहब एलन की मंजिल बयान फरमाया तमुना तूर सीना सदा सनासिन सजदे में सैयद चे गोदा गोदड़ियन युखरिजुहुम मिनज़्ज़ुलमात इलन-नूर आली परपरन फखर मूसा सैका जोगी जुंग जलन माज़ागल बसर वमा तगा आली रमशरवन बीयमशी बीयंते को आली चाल चलन पो सैयद चे सजन अदा कल पुछी थो कहरी सुभान अल्लाह एडी मंजिल जो हुकुम सा दोस्तों साईं वटि चिट्ठी वई बेटा साहब पढ़ी दीवारों कयो सैयद खे रोकियो फन मदीने हलियो वेंदो मदीने वारे खे वठी ईंदो मूंखे परजान है फकीर डोलिया पर बेटा कोट गायब थियो जॾहिं चयूं साईं आहे कोन पोइ मखदूम साहब पंहिंजी चादर मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो पंहिंजे हथनि सां खोड़ा शहर की सफाई शुरू एतिरा मुश्क हाल लगा तो मुझे साईं ईंदो फिटाई साहब वठी ईंदो हुजूरी आलिमा मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुजुर्गो सब पिया पुछनि साईं ही छा पाण फरमायो अॼु कुर्ब करे मुझे कखरनि में मुझो चंड खां सोनो यार ईंदो अॼु कुर्ब करे मुझे कखरनि में मुझो चंड खां सोनो यार ईंदो कुर्बान न वञा रस्ते तां जंहिं रस्ते सां मन ठारींदो नारे तकबीर नारे रिसालत सही हाफिज अब्दुल मालिक साहिब हाय अॼु कुर्ब करे मुझे कखरनि में मुझो चंड खां सोनो यार ईंदो कुर्बान वञा उन रस्ते तां जंहिं रस्ते सां कुर्बदार ईंदो अॼु कुर्ब करे मुझे कखरनि में मुझो चंड खां सोनो यार ईंदो कुर्बान न वञा उन रस्ते तां है कुर्बान न वञा रस्ते तां जंहिं रस्ते सां कुर्बदार ईंदो तेरा मुसलमान भाइयो हज़रत भिटाई गोद रहमतुल्लाह अलैह पंहिंजे नाना साईं सां गॾु सुबुह जो अचनि पिया ॾिसण वारनि ॾिठो जेके मुंहिंजा प्यारा सीने वारियूं अखियूं रखण वारा हूंदा हज़रत मदीने जा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भिटाई साहब खे कुॾनि खां भाकुर पाए अचनि पिया फरमायूं मखदूम साहब असांजो अब्दुल लतीफ़ खे पतो आहे संगताई गुरु फरमाए हुजूरी हाल ए लुटनी इल्म रखण वालो लुटनी इल्म मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुजुर्गो पान तो फरमाए त महबूब कॾहिं पैदा थिया फरमाए तो सोहर जा सिंगार अदा अण ॾिठे अॻुवा न को कुन फयकून हुई न को दी पचार न की सिज हो न की चंड हो न हुई तो ही दी तवार तने मोहब्बत शान निहार नयाई लतीफ जे सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि
सल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों, अल्लाह पंहिंजे महबूब जे नूर खे सभ खां अॻु में पैदा फरमायो। उन खां बाद हज़ारों करोड़ों साल अल्लाह पंहिंजे महबूब खे पंहिंजे दरबार में मुंहिंजा प्यारा रखियो। जॾहिं रब इरादो कयो त दुनिया में मां पंहिंजे हबीब जे नूर खे मोकिलियां, अल्लाह पाक पंहिंजे महबूब जो नूर हज़रत आदम जी पुश्त में, वो हज़रत आदम जी पेशानी में, वो मुजाहिद दोस्तों बुजुर्गो हज़रत आदम अलैहिस्सलाम जे नोहन मुबारकन में जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम उन नूर पाक खे चुमियो ॾिनो, प्यार कयो, मुंहिंजा प्यारा ऐं मलाइकनि हज़रत आदम खे सिजदो कयो। उलमाए किराम फरमाइनि था इहो सजदो आदम खे न हो, मदीने जे साईं जे नूर खे सजदो। सुभान अल्लाह। हाणे मिलाद बयान कंदुसि रवानगी सां। तव्हां ॿुधिजो, दिलि चवे त सुभान अल्लाह चइजो। दोस्तों, ये मूवियों पे भरजन नंजू संजू या वड्डी मूवी भरजे मुआरी अखियुनि जे लाइ सही न आहे, बाक़ी भरजे पे थोरो हले त माण्हू साई। हाँ सो दोस्तों, ये मूवियूं मलाइकूं भरनि पिया। सुभान अल्लाह। हिकिड़ियूं हे ज़ाहिर जूं मूवियूं, ॿियूं मलाइक भरनि पिया। हे मूवियूं सुभानी दोस्त बाब ॾिसंदा, पर मलाइकनि वारियूं मूवियूं अल्लाह वटि पेश थींदियूं। अल्लाह से असां डोकरी शहर मां अचूं था, उते तव्हांजे बाने कुर्बान साहब तुंहिंजा भाइर घर भाती उन्हनि तुंहिंजे महबूब जो हर साल जीअं मीलाद मल्हायो, हिकिड़े तुंहिंजे हबीब जो ज़िक्र पे कयो, ॿिया सुभान अल्लाह पिया चवनि। अल्लाह फरमाईंदो मलाइको शायद जो मां सुभान अल्लाह चवण जे सदके पंहिंजे महबूब जे ज़िक्र जे सदके ॿिन्ही जा बेड़ा पार फरमाए। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह के महबूब करीम जो नूर मुझा प्यारा पाक रमन मजा पाक पुष्कर मजा सैर कंदो कंदो सतई पीढ़ी में मुझे महबूब जो नालो आ, जेको नालो आ हजरत नज़ार रज़ी अल्लाह तआला नो। साईं जो मुजादी दोस्तों बुजुर्गो कमूयो काबतुल्लाह शरीफ जूं चाबियूं, काबतुल्लाह शरीफ जी जिम्मेदारी, सफ़ाई जी जिम्मेदारी साईं हज़रत नज़ार सुबह जो उठो आ, काबतुल्लाह शरीफ जे तरफ़ आयो आ। जॾहिं साईं काबे जो तवाफ़ शुरू कयो, हिकिड़ो चक्कर ॾियो, एतिरे में साईं जी पुछी मुबारक आवाज़ आयो, लब्बैक। सुभान अल्लाह। अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक। सुभान अल्लाह। तो ही था कि केर तो तलबिया पढ़े, काबे में आवाज आयो, हजरत नज़ार हे ॿियो को कोने, तोखे लख लख मुबारक हुजन, रात तुंहिंजी पुश्त में मदीने जे साईं जो नूर मुबारक आयो आ। उन नूर जी नज़र काबे ते पई त मदीने जे साईं जे नूर इहा तलबिया पढ़ी आ। हजरत नज़ार काबतुल्लाह जो तवाफ़ मुकम्मल करे आयो पंहिंजे घर, पंहिंजे पुटनि खे चयईं जेको पंहिंजो वक़्तु चढ़ण वियो आहे उथण जो, उन मां 100 उठ भला मतारा चूडे गाए जो उठ अची विया, उठ ज़िबा थिया, कासाई राधारा देयूं अची वयूं, वॾो मुंहिंजा प्यारा दोस्तो जश्न मल्हायो हुयो, वॾा ताम तयारु कया, चाशनियूं बिरयानियूं ओड़ सब तैयार किया गया। सरदार की दावत में वडेरा आया, जमींदार आया, सेठू आया, मुजाहिद दोस्तों बादशाह आया, गरीब आवाम भी आई, वे खाई पी दुआऊं कंदा हलिया। पर जेके वडेरा हा, जेके रईस हा, जेके जमींदार हा, वे चवण लगा हजरत नज़ार असांखे दावत जो ॿुधा, ए छाजी दावत आ, पुट जी शादी आ त भला 5 रुपया ॾियो वञो, न्याणी जो निकाह त को तोहफ़ो ॾेई वञो। हजरत नज़ार फरमायो अदा शादी काने, निकाह कोने, वलीमो कोने,
रात मुझे पुष्ट में अल्लाह जे महबूब जो नूर मुबारक आयो आ जेको अल्लाह जो आखिरी नबी आ जो दुनिया के जो ज़माने के इंतजार आ महबूब अज मूं वटि आयो आ माण्हू डोकरी वारा लोहार बाद में मिलाद मल्हाईंदा अज असां महबूब जो मिलाद मल्हाए छॾियो सुभान अल्लाह नारे रिसालत नारे तहकीक नारे तकबीर जमात अहले सुन्नत अल्लाह के महबूब जो नूर मुबारक मुझे महबूब जे दादान कंजे लाले हजरत साईं अदनान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे पुष्प मुबारक में आयो दौर हो हजरत मूसा जो हजरत अम्मा खदीज जो कुबरा उन्हीं खानदान में अदनान जी मुजादी दोस्तों हजरत अदनान जे पेशानी में पुष्प में जले मुझे महबूब जो नूर आयो पर साईं को तबियत जो तुखो के किसान कोई कोन को दबाई न भरियो हलो रोबा अरब मारो माण्हू ही हज़रत मूसा के दार नो साईं एड़ो जवान आयो आ संगे सहे कोंदो कहीं के रडाए छडियो नी हज़रत मूसा जो दुआ घुरंदा त हलियो वज़ू पिया कन त अल्लाह पाक फरमायो मूसा कलीमुल्लाह वज़ू जी तकलीफ न कर दुआ जी तकलीफ न कर इन जवान जे हक में दुआ कबूल कान थी पाल फरमायो हे उआ जे जुमार ऊंचू भी सिद्धू कन से जो जे पेशानी में मुझे मुस्तफा जो नूर पे सुभान अल्लाह बेशक अल्लाह के महबूब जो नूर हलंदे हजरत अब्दुल मुत्तलिब जो मुझे महबूब जो लाडो आ जने साईं जी पेशानी में नूर आयो साईं जो हुस्न एडो वधियो मक्के पाक में हलदा के जेस ताईं पिया घुमदा मक्के जो व्यापार बंद मक्के जी खरीदारी बंद सभई का हजरत अब्दुल मुत्तलिब में न्यारीदा त वहां जो जवान रब खलक्यो आहे मरहबा हजरत अब्दुल मुत्तलिब को फरमाया तो मुझे पुष्प मुबारक में या मुझे पेशानी में जे नूर आयो तो मां रात जो सुतो पियो ख्वाब जो सा ख्वाब केड़ो ख्वाब तो मुझे घर में वन फुटवा वन फुटवा वो वधंदो 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 बनी आसमान पाणू जमीन में ऐ चोटी आसमान सा उन में तारियों निकियो के शमाल दे वयो के मगरब में हलियो वयो के जुनूब में हलियो वयो के मुजा प्यारा मशरक दे हली वयो उन में फुल फुल निका ऐ मां दिसा पियो कुछ माण्हू डोरी आया उन बन के भापर का पायल प्यार प्या कन मुजादी दोस्तों हिकड़ा वे माण्हू जिनके हथन में काट कुहारा तलवार वे उन बन के वठन जे ला आया नुकसान पहुंचाने जे ला आया मगर मुजादी दोस्तों अरबी जवाना वो तलवार सा उन्हनि खे भॼाए थो वण जी हिफ़ाज़त थो करे पर मां अब्दुल मुत्तलिब वण खे वेझो थो वञा वण मूंखां परते हटे थो मां हैरान आहियां मुंहिंजा दोस्तो साईं जो ख्वाब ॾिठो सुबुह जो अखि खुली पंहिंजे पुटनि खे घुराए ओ मुंहिंजा फर्ज़ंदो रात मूं अजीब ख्वाब ॾिठो आहे बोलियो दोनों जो ताबीर करायो पुत्र चवण लगा बाबा ख्वाब बुधा साईं सजो ख्वाब बुधायो जो को मु अवा के बुधायो पुत्र चवण लगा बाबा तू जो अजीब ख्वाब इन ख्वाब दी ताबीर मक्के में तो मुश्किल आ पर असा के खबर पया त यमन में हिकड़ी माईया बनी बाहिरा आए ख्वाब जा ताबीर बुधाई दिया जिते बादशाह ईंदान गवर्नर वजीर रईस ईंदान लिहाजा हिता वारो हिता जे मन गया तक ठिकाने जो तो तुझे एडे ऊने ख्वाब जो मकसद तोखे बुधाईंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो गरीब को बीमार जो लाजमी नंढे सने डॉक्टर के लिखे पर बीमारी भरी वो सारी है पर अमीर होंदो तो डॉक्टर के डॉक्टर को लिखे यो कि फितरी अमल पंहिंजे हिसाब सां
साईं ॾिठो आहे जो रईस माण्हू कुरैश जे कबीले सरदार ऐं मकान जी के माण्हू वटि मुले वटि वेही रहा त मूंखे ॿुधा का बि माण्हू छा चवंदा साईं फरमायो ठीकु था चओ वो साईं हाणे उठ तयार कया आया यमन जे अंदर जॾहिं यमन में पहुता यमन में जॾहिं साईं जहिड़ो जवान उठ ते आयो सॼो यमन हैरान हो चवनि पिया त वाह जो जवान असांजे शहर में आयो आहे पुछा पियो केरु आहे तुसीं अब्दुल मुतलिब कुरैशी कबीले जो सरदार साईं फरमायो भाई किथे आहे तूं हिन आया मैदान में हिकड़े पासे माइयन जी लेन आ ॿिए पासे मर्दन जी लेन आ मर्दन वारी लेन में बादशाह बीठा आहिनि वज़ीर गवर्नर वॾेरा रईस बीठा आहिनि हेॾा मायूं बीठियूं सिर्फ़ अमीर घराणे जूं मायूं फीस बि वॾी साईं बीबी लाइन खुटंदे जॾहिं मुंशी वटि साईं अब्दुल मुतलिब पहुतो मुंशी चवणु लॻो साईं तव्हां केरु आहियो साईं फरमायो अरबी तव्हां आया आहियो मके खां छा कंदा आहियो साईं फरमायो मां क़ौम जो सरदार नवाब आहियां फ़ैसिला कंदो आहियां ठीकु भला अर्ज़ु आहे माण्हू सभु अचनि पिया असांजी पर्ची ॾियनि फीस वठनि पर तुंहिंजे चहिरे मां ग़ैरत हया अदब अखलाक इंसाफ़ जी ख़ुशबू पई अचे सुभान अल्लाह असांजी जेका इहा माई आहे उन जा हिकिड़ा ॿ टे उसूल आहिनि अलाए तोखे वणनि या न वणनि अॻु में ॿुधाए छॾिया मता मयार नी फरमायो कहिड़ा हे मुंशी चवणु लॻो जॾहिं टिकट वठी पर्ची कटराए फीस ॾेई जॾहिं बंगले जे अंदरि वेंदो त माई अॻियां तख़्त ते वेठी आहे तव्हांखे हेठि वञिणो पवंदो पर झुकी वञिणो पवंदो ईअं झुकंदो हिकिड़ो आहे टपंदी ॿियो आहे कानून जीअं अकबर बादशाह वारो जो कानून झुकी अचो हे बि झुकण वारो कमु हाणे वरी अब्दुल हेलीकॉप्टर कढण किथां पवंदो शादी ब्याह में कथा करणु मूवी वांगुरु असां वरी जलसे में अची मुंहिंजा ॿार निकिरी वो जेको अंदरि अची वई आहे भला फसी वई आहे हीअं अचे त आऊं हीअं हेॾा हीअं हां अलाए छा थी पोइ मूंखे ॿुधाए तूं मूवी आहे तव्हां ॾिजो हाणे वॾो कमु पोइ छा ॿियो आवाज़ आहे ज्ञान मांगे प्यारा मुसलमान भाइयों साईं अब्दुल मुतलिब खे चयूं त माई जो इहो कानून आहे वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे झुकी वेंदे हथ खे चुमी ॾींदे पोइ पोइ ते हटी वेंदे ख़ासि बयानु कंदे चुप रहंदे जेसिताईं माई ताबीर न करे विच में तोखे ॻाल्हाइणो कोन्हे साईं अब्दुल मुतलिब फरमायो मुंशी साहब इहे सभु शर्त ॿिया क़बूल आहिनि सिर्फ़ु मां झुकंदुसि कोन छो जो हिकु क़ौम जो सरदार आहियां थारी माई जे हथ खे चुमी न ॾींदुसि इहो उसूल जे ख़िलाफ़ आहे हथ मथे ते रखंदुसि ॿिया शर्त क़बूल आहिनि डबल फीस मंज़ूर आहे इहे ॿ शर्त मूंखे क़बूल न आहिनि मुंशी चवणु लॻो साईं तव्हां हिते ॿियो त भला माईअ खां बि मां पुछी वठां साईं आयो माई मुर्शी आयो माई के हेरो अरबी जवान आ झुकंदो कोन हथ कोन मिलाईंदो मथे ते हथ रखंदो ॿिया सभु शर्त मंज़ूर आहिनि फीस ॾे थो पर्ची कटराई अथई पर झुकंदो कोन हथ कोन मिलाईंदो माई चयो भला ठीकु आहे सरदार आहे परे खां आयो आहे मोकिलियसि जीअं जो हज़रत अब्दुल मुतलिब खे पर्ची मिली उन बंगले जे अंदरि वियो हेॾा माण्हू नौकर वेठा हेॾा जूं मायूं नौकरियूं वेठियूं साम्हूं तख़्त ते माई वेठी जीअं जो मुंहिंजे हबीब जो ॾाढो अंदर दाखिल छो माई यकदम तख्त खां उथी हेठि लही आई सुभान अल्लाह हेठि लही आई साईं ख्याल के सोना तख्त ते अवां वियो मां हेठि बीठी ख्वाब ॿुधां सुभान अल्लाह या रसूल अल्लाह साईं जे चेहरे में नूर हो साईं जो सखी सुल्तान मोहम्मद बाहू रहमतुल्लाह अलैह फरमाते चढ़तना तू कर रोशनाई तारे तेरे
ए तन मेरा जे चश्मा होवे कि मैं मुर्शिद देखना जो इतना दिखिया मैनू सब्र ना आवे हुण किथे वल भज्या हूं मुर्शिद दा दीदार है पाऊं मैनू लख करोड़ा हजो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुसलमान भाइयों हजरत सैयदना अब्दुल मुत्तलिब अंदर वयो माई साहबा हेठ लई आए सही तख्त ते आवियो मां हेठ दी बिया सही फरमायो माई तू जो ठंडा असा मुसाफिर आया घड़ी जो ख्वाब बुधायो ताबीर पुछी वापस मोटी वेंदा सी माई साहबा जो सुना जिस ताई ख्वाब दी ताबीर कान थींदी जिस ताई अवां मुखे जिस ताई मुझे तख्त ते तवां ने वेठा आयो सुभान साईं जी तख्त ते वेठो माई हेठ वेठी टेम बतायो जेको साईं ख्वाब बुधायो मुंह जो कवा के जो ख्वाब बुधायो घणो वारो यो साईं ख्वाब बयान मुजादी दोस्तों बुजुर्गो जई वक्त में ख्वाब बुधाए साईं मुकम्मल कयो माई साहबा आंधी उडंदर में नहीं वही साईं को जो खैर का है मुझे जो खतरनाक ख्वाब न साईं खतरनाक ख्वाब ना है लख लख तोखे मुबारक हो जन जो तुझे पेशानी में मदीने जे मीर जो नूर आयो सुभान अल्लाह। ये जेको तो ख्वाब ॾिठो आहे वण ॾिठो आहे इहो वण डोकरी जो कोन्हे एहसान वण जो कोन्हे हितां नारकन जो वण कोन्हे ही अल्लाह जो दीन इस्लाम जो वण सुभान अल्लाह सुभान अल्लाह से जेको मक्के में ईंदो आस्ता आस्ता चाइना था सिंध हिंद था अमेरिका था यूरोप मगरब वगैरह वगैरह मुझा प्यारा अरब अजब में लयूं टायूं शाखूं हलियूं वेंदियूं सारा माण्हू न बणजे छांव में अची वेंदा सॼो दीन इस्लाम पखेड़जी वेंदो सारी दुनिया जे अंदर हज़रत अब्दुल मुत्तलिब हिन में जेके गुल फुल तो ॾिठा इहे दीन जा अमल किथे नमाज़ आहे किथे रोज़ो आहे किथे हज आहे किथे ज़कात आहे किथे शब बरात जो ओजागो आहे किथे लैलतुल क़द्र जी इबादत आहे किथे ईदूं आहिनि किथे ख़ैरातूं आहिनि इहे सभु दीन जा अमल आहिनि तो ॾिठो हिकिड़ा माण्हू न बण खे चुभड़िया पिया आहिनि इहे मुस्लमान हूंदा मुंहिंजे हबीब करीम ते ईमान आणींदा कलमो पढ़ंदा मुस्लमान थींदा इहे उहे माण्हू हूंदा ॿिया काफ़िर मुनाफ़िक़ मुशरिक तलवारूं तीर भाला खणी ईंदा बण खे ख़तम कयो पर तुंहिंजो पुटु दुनिया में अची रहियो आहे जंहिंजो आसमान में नालो अहमद आहे ज़मीन ते नालो मुहम्मद आहे जेको बण जी हिफ़ाज़त कंदो अहिड़नि माण्हुनि खे भॼाए पट कंदो मुंहिंजा प्यारा ऐं अब्दुल मुत्तलिब साईं तूं हुन बण खे वेझो थी वए बण तोखां परते ते हटियो असल में इहो बण तोखे ॾिसण नसीब कोन थींदो तूं अॻ में अल्लाह खे प्यारो थी वेंदे ॿियो न बाद में ईंदो तीन बाद में ईंदो जीअं जो माई ख्वाब जी ताबीर ॿुधाए बस कई त वञी बेहोश थी ज़मीन ते किरी माण्हू हैरान थी विया मायूं तेल जी तरी खणी आई मुंहिंजा प्यारा दोस्तो कई पेर दबाया कई मुंहिंजा प्यारा मथे ते तेल ज़री हई कई पंहिंजे पंहिंजे मज़हब जा वज़ीफ़ा पढ़ी दम कया फतकी फतकी करे होश में आई सैयदुल मुत्तलिब फरमायो माई साहबा जिन्ना को बरगी ना ब्लड प्रेशर हेठ मत शुगर ना पुछो कि छाचो
माई साहब कहने लगी सही अब्दुल मुत्तलिब जने मां ख्वाब मुकम्मल कयो सुभान अल्लाह वो महबूब जे जो नूर तुंजी पेशानी में पियो चमके सो बाहर निकली तुझे पासे में भी मुखे चई माई वावा शाबस थई तो ख्वाब जी ताबीर जो हक ही अदा करे सुभान अल्लाह अल्लाह की आमद हुजूर की आमद वावा वावा वतो हमारो चेहरो वनैल वारू जुल्फू लामरो कवारी जवानी यासीन वारी सूरत ऐ सोना अब्दुल मुत्तलिब केड़ी तोखे गाल कया हिक मां छमवल तुझी अखर नुजी ओ वडा मर्द मथे रब थई मारे सुभान हिक मां छमवल तुझी अखर जो वडा मर्द मथे रब थई मारे हर चौकत हुआ दे रंग जे दिखम शैताना दिले रब थई मारे शैताना दिले रब थई मारे सुभान अल्लाह सैयद अब्दुल गफूर हमारे शरीफ वाला फरमाता जब नूर दिखो निकाब में जा शेखी नरवल उठी ख्वाब में जा जब नूर दिखो निकाब में जा शेखी नरवल ख्वाब में जा पठी तरस बिरह दे बाबा में जा पठी तरस बिरह दे बाबा में जा कर पाना हदा ईमान रुगो कर पाना हदा ईमान रुगो खरीद कया रे नाने दीद खरीद कया मस्ताना वदारी मान रुदो हो तुझे जुल्फ के परवादा कमांड था अल्लाह तुझे जुल्फ के परवादा कमांड था मजूब बना कई मस्त किया मजूब बना मुसलमान भाइयों
भाई साहब आज कयो सोना अब्दुल मुतलिब मूंखे बीमारी कोन्हे तुंहिंजो पोटो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साम्हूं अची बीठा जे मूंखे चयो भाई सबस तई ख्वाब जो ताबीर जो तो हक़ अदा करे छॾियो कहिड़ी तोखे ॻाल्हि ॿुधायां लाइट वया मुंहिंखे लोड़ी लाइट वया मुंहिंखे लोड़ी थोरी मुंहिंजी जिंदड़ी जतन सुभान अल्लाह सुभान कोनिया ओ पाणसी कोनिया ओ पाणसी ओ छपर चढ़े विया छोरी घोरी मुंहिंजी जिंदड़ी जतन मदीने जे साईं जो नूर मुबारक हज़रत अब्दुल्ला खां हज़रत अब्दुल मुत्तलिब खां मुंतक़िल थी जॾहिं पंहिंजे बाबा साईं हज़रत अब्दुल्ला जी पेशानी में आया मुंहिंजो सुहिणो हज़रत अब्दुल्ला मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो मुंहिंजे पाक महबूब जो वालिद मोहतरम वेठो तमाम भिटी मां अचां पियो हिकिड़ी माई बीठी आहे मुंहिंजे निहारे पई वेठी अब्दुल्ला के शादी करे त मां तयार आहियां संग मुंहिंजो घुर मां तयार आहियां हज़रत अब्दुल्ला फरमायो मां जवाब ॾिनोमांसि असां कुरैशियुनि में रवादा मां पीउ जे हिसाब सां शादी कंदा आहियूं रिश्तो उहे पसंदि कंदा आहिनि मां बाबा खां पुछां उन खां बाद जी ॻाल्हि साईं फरमाए मां ख़मीस जो ॾींहुं पंहिंजे बाबा खां पुछो बाबा हेॾा हिकिड़ी माई आहे मूंसां मोहबत थी करे पर शादी वारी मोहबत आहे शादी संग वारी मोहबत आहे साईं अब्दुल मुत्तलिब फरमायो पुट अब्दुल्ला बचे ॾींहं अॻु में ॿुधाई आहे त कुझु सोचो आहे असां त तुंहिंजी शादीअ जी ॻाल्हि पोइ हज़रत आमिना सां पकी करे छॾी आहे अॼु तुंहिंजी राति जुमे जी राति शादी रखी पई आहे सुभान अल्लाह रात शादी थी वो जुमे की रात सुबह थी हाणे पहिरीं रिपोर्ट हज़रत अब्दुल्ला जी वो हज़रत अम्मा आमिना जी हज़रत अब्दुल्ला जो फरमाए मां चयो त भला वाइदे मुताबिक़ माई आसर में हूंदी वञी जवाब ॾेई अचां आयुष अॻे माई मूंॾे पई नियारी हुई मूंॾे पैगाम थी मोकिली हुई शादी जा अॼु जो वियो मांसि जो मां समाई चाचो चवण लगी वो जिसके नूर से तेरी चमकती थी ये पेशानी सुभान अल्लाह वो जिसके नूर से तेरी चमकती थी ये पेशानी उसी की थी मैं तालिब और उसकी थी मैं दीवानी मगर मैं रह गई महरूम किस्मत मेरी फूटी है सुना है कि वो नेमत तुझसे आमिना ने लूटी है सुभान अल्लाह अब्दुल्ला जे नूर जी मुखे तलब हुई तो मां अम्मा बन जा सामान तो मुखा वे हज़रत अम्मा आमिना जा भाग भला अम्मा आमिना दे हरी वई हाणे अम्मा आमिना दी फरमाए जुमे जी रात नूर मुझे महबूब करीम जो बदन अतहर में आयो ॾिसां पई त तारा लहन पिया मुंहिंजे घर जे चौधारी चमकी को वरी वापसि पिया वञनि सुभान अल्लाह ॾिसां पई त आवाज़ पिया कनि मलाइको दोज़ख जा दर बंदि कयो जन्नत जा खोले छॾियो कब्रिस्तान तां अज़ाब खणी छॾियो अॼु दुकार लाहे छॾियो मुल्क जग जहान में बारिशूं वसायो शुकार आणियो अब हे अंगूर हे नाड़ू केला सब्जियूं फल सभु ॿाहिरि निकिरनि ज़मीन मां अॼु न निकिरंदा त करे निकिरंदा जो मुंहिंजो जादब पंहिंजे अम्मा जे बतन में अची वियो आहे सुभान अल्लाह मलाइको जो हबीब अची वियो आहे पंहिंजे अम्मा जे बदन में जुमे जी राति वो महबूब आयो आहे जेको दुनिया खे गुज़ार आहे जंहिंजे लाइ आशिक़ फरमाए आया सचियान मुंहिंजा मारो चल बंभोर में पसी
बहपुन वजामसी से नैन ठरियाम बगूदर सब विसरियाम सुखन शाखों कढो अम्मा आमना जी फरमाए सॼी रात मुबारक आवा सुबह जो उछे सवनी काचू करे आयुष काचन दे तरफ अगे खबर जो काचू हटा गोलिया अज जो आयुष इसा काचू ये पयू दौड़न जी सिक्का बल मार जे छडते दौड़दा है सुभान काचू बड़ी गल जो चवण जो अम्मा आमना अने तो के काचन जी परेशानी कान थींदी अच्छा तू जो कम्मा गद चेला सा काचन जो कम्मा खुअते वना त पानी कजन चलो बीठो आ बाहर निकरा वन छाव कर उठ मुझे अॻियां झुकन बकरियूं झुकन वण टिण झुकन सब मुखे सलाम मुखे दुआऊं ॾियन सभई मुखे मुबारक ॾियन त अम्मा आमना लख लख मुबारक हुजन ओ महबूब तो वट अची वियो आहे जो गंद जनी जे गोद में बाबूड़ा पोशाक अज उन्हनि जी ओताक राजा रजी आया हेलो महबूब अची वियो आहे जो बाबा सुभान अल्लाह नुम महीना मुबारक हो हाणे जॾहिं 12 रबीउल जी रात आई सुबुह जो टाइम अल्लाह जा महबूब दुनिया जे दर्जे ते अचन पिया मां अचानक रात जो घर में ॾिठो ॿ टे औरतूं आहिनि कद आवरन कद वारियूं आहिनि ॾाढियूं सुहिणियूं आहिनि मां पुछो अॼु अॻ में मां तव्हांखे कॾहिं कोन ॾिठो आहे केरु आयो हिकिड़ी चयो त मां हज़रत आदम जी घरवारी बीबी हवा आहियां ॿी चयो त मां ईसा अलैहिस्सलाम जी अम्मा बीबी मरियम आहियां टी चयो मां बीबी आसिया आहियां असांखे अल्लाह पाक मोकिलियो आहे वञी मुंहिंजे महबूब करीम जूं तायूं थियो हाणे सुबुह जे टाइम में अम्मा आमना जी फरमाए त मां नूर जाओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह भाई जी आदत हूंदी आहे ॾिठो त पारे में हिकिड़ी भाई साहब आहे उनखे बच्चे जी उम्मीद आहे अॼु या सुभाणे थी वेंदो पोइ वरी पुछण वेंदो अजी सुबुह फिलानी खे छा जाओ जेके ॿिए पासे ख़बर न डायरेक्ट घर अम्मा आमना जे घर मुबारक ॻाल्हियूं अम्मा तोखे छा जाओ न्याणी पुट अम्मा फरमायो न न्याणी न पुट मूंखे नूर जाओ सुबह तैबा में हुई बड़ा नूर का मस्त बू है बुलबुले पढ़ती है कलमा नूर का मैं कदा तू बादशाह हर दे प्यारा नूर का नूर दिल दूना तेरा दिलदाल सबका नूर का जिना तेरा इस्तकबाल जो लेके आज के दमबार से उता जो तस्वर करो तो बेखुद किए देते हैं अंदाज जाबाना आ दिल में तुझे रख लूं अचल जाना दिल में तुझे रख लूं अचल जाना जानवर वाह खाई ओ घास प्या कंदन दह गजेरा पैसा अम्मा सब ये फरमाए बार इंदा अचू बंद बड़ी टेडी बंद
मुझे दीवान न मुझा दी दोस्तों लब खुश उखाड़ा रोईंदा ईंदा मुझे 4 बजे मक्के में आयो मुरकंदो आयो नेरन में मुझा प्यारा ताजो कजल पयो हो जुल्फन में ताजी फणी आयल हुई वार मुबारक जुल्फ मुबारक हवा थे मुझा प्यारा दोस्तों को डाणू हेठ किरे पियो साईं आया अंदर के सिधो था कन ऐ उघाड़ा न साई चादर वेड़ी पे साई चादर में ढकेल जुल्फ किरण प्यादा मां पई चवे हर हर किरण था रुखते हर हर किरण था रुखते सुनाइए जुल्फ तुझा छाया तकलीफ तू करी चो मिठा मां में थी जो हर हर किरण था रुखते ये जुल्फ तुझा छाया तकलीफ छो करी छो महबूब मजमाया असवद चुमन मनन था मानू हजार हजरे असवद चुमन मनन था परमात महबूब तुझे ओही नरख खे चुमन छिकराया थरकते ये जुल्फ तुझा छाया तकलीफ छो करी छो महबूब मजमाया अम्मा सबिया दी फरमा मुलारी दोस्तों बुजुर्गो साईं आया मुरकंदे आया असां त इए पयूं चऊं दुनिया में तो तुमने मुझको जब अपना बनाया है दुनिया में तो तूने मुझको जब अपना बनाया है महशर में भी कह देना ये है मेरा दीवाना ये है मेरा दीवाना महशर में भी कह देना ये है मेरा दीवाना दिल में तुझे रख लूं दिल में जाना इतना तो करम करना ऐ चश्मे करीमाना इतना तो करम करना ऐ चश्मे करीमाना जब जान लबों पर हो तुम सामने आ जाना दिल में तुझे रख लूं दिल में जाना क्यों आंख मिलाई थी क्यों आग लगाई थी क्यों आग लगाई थी अब रुख को छुपा बैठे करके हमें दीवाना दिल में तुझे रख लूं दिल में जाना जी चाहता है तोहफे में भेजूंगा उन्हें आंखें भेजूंगा उन्हें आंखें दर्शन का दर्शन हो नजराने का नजराना दिल में तुझे रख लूं दिल में जाना संग कर जाना पर करता हूँ जबी साई करता हूँ जबी साई सजदा
न समझ नचदी सजदा न समझ नचदी सर के तहु नजराना बेखुद किए अंदाज जावाना दिल में तुझे रख लूं महबूब दुनिया में आया उन साल अल्लाह पाक हर माई के पुट नहीं चलो जिनके पेटन में न्याणियों हुयूं सिर्फ खुदा फेरे पुट बनाया जो उन जमाने में मानू पुठियन के ऐब समझंदा जिंदा जिंदा पुरीदा अल्लाह पाक फरमायो ममा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन रहमत वाले नबी के जमाने में दौर में जाहिर में रोवा जो नचिए मुझा प्यारा मुझा महबूब आया घर घर में पुरतो खुशियों मिठाइयों मिलायो अम्मा हलीमा जी फरमाए उन साल दुकार हुयो मुल्क में असा पासे वाले पानी कौन हो मां बीमार मुझो घर वालो बीमार मुझी सवारी भी बीमार मायूं वयूं सखातियूं मायूं सखाता पुट खणी वयूं अमीरन जा छो तो मक्के में रवाज हो तो पुट जी परवरिश बाराड़ी में कंदा शहर बाराड़ी में छा करे जो बाराड़ी जो माण्हू थोरो दिलेर थींदो आहे बाराड़ी जो माण्हू सेहतमंद थींदो आहे बाराड़ी जो माण्हू हलंदो फिरंदो आहे कमकार कंदो आहे वर्जिश कंदो आहे बीमारी कान लॻंदी खाधो पीतो मक्खन पतो है वो लस्सी वग़ैरह सब सही शहर में को मिलावट ऐं शहर जो माण्हू एतिरो बादल हयासी कराची में था न कुत्तो ॾिसो था ख़ुदा ख़ैर करे निकिरी वञे पर जेकॾहिं आवां जहिड़ो ॿाराड़ी जो माण्हू न डर कोई हिकिड़ो न बहादुर थी ॿाराड़ी जा माण्हू जो ग़िज़ा सही हूंदी आहे अलॻि ईंदा ॿाराड़ी जे माई खे माई जो भलो थिए असांजा बचड़ा बि पली पवनि बहादुर दिलेर सेहतमंद थिए उन साल सभई पुटा सखातियूं दायूं आयूं पुट खणी वयूं अम्मा आमना पाण बीमार घर वारो बीमार उठ बीमार आयूं टे ॾींहं पोइ ते निकितियूं टे ॾींहं पोइ पइजियूं जॾहिं मके पाक में आई आहे मायुनि चयो हलीमा खाली पंध पई इन खां घर वेही रही आहे मां पुछो था जहिड़ा पुट त सभु मायूं खणी वयूं हिकिड़ो ई पुट आहे यतीम आहे जेको हज़रत अब्दुल्ला जो पुट आहे जंहिंजो बाबो कोन्हे को ॿियो ज़ाहिर सहारो कोन्हे को सो तुरे यतीम आहे इन जे करे मायूं छॾे वयूं तूं त आई इन कर्ज़ सां आई त को ॿार सुठे घर जो मिले मुंहिंजो बि कमु हले मुंहिंजा बि दोस्तो अम्मा हलीमा फरमायो अजूं ख़ैर आहे मां आई त हुई आहियां पर हाणे काबे जो तवाफ़ करे वञो काबे जो तवाफ़ कयो अम्मा जी फरमाया काबे जो तवाफ़ पई कयां टियों चक्कर दिल में इहो ख़्याल आहे मुंहिंजा मौला हे साल मुंहिंजे लाइ करो आहे मूं वटि पली बारो कोन्हे पाणी कोन्हे मुंहिंजा मालिक पंधु करे आई आहियां अॼु मूंखे काबे जे सदके का नेमत नसीब फरमा त काबे मां आवाज़ आयो हलीमा काबे जो तवाफ़ बंदि कर जो पूरो करे अखियूं पूरे दुर्रे यतीम आमना जो खणी वञ तूं छा पालींदी तोखे पालींदो पूरे जग खे पालींदो देर न कर वो महबूब आयो आजो जखरे जहिड़ो जवान अदा ॾिसां कोन ॾेह में मूण मिड़नी मुरसली सरस संदुस शान काब कौसैन औ अदना मुयस्सर छो मकान वो आगे जो एहसान जिहादी में महरो कि वो महबूबा जो एक अरब के आदमी ने बोल बाला कर दिया खुद न थे जो राह पर औरों के हादी बन गए क्या शान थी कि जिसने मुर्दों को
मसीहा कर दिया। अम्मा आगे मत फरमाए मां सिद्धी आई समझी ने जी साईं जी अम्मा आमना जे घर पूछा कि मामा तहां जो नी घर तहां जो फर्ज ठीक आ जी हां किथे आ ज़ियारत कराई साईं सुता पिया चादर साई मथा भैया फरमाया जी मैं वेठी आया अम्मा आमना जो बार जागे हवा लगी चादर जो रखी सोहे पे अछू बार खोलियो मुझे निहारे मुरकण लगा हूँ अर्ज के अम्मा इजाजत ले टको भले तो का मजदूरी ना है खैरा मां तुझे बच्चे की वही तरबियत कया मां वही तुझे बच्चे की परवरिश कया अम्मा आमना फरमायो अली मां यो सब सही है पर ये आम बार को नहीं ये आम ना है इन्हें युगा युग के बुधाया हैरान थी बड़ा मोजा गाल पान से के समझू माई आई गाल जाहिर न करो अम्मा मां कहता करे अम्मा पे घर वाले के शहजादों ने खाया फरमाया जी मुझे महबूब के मुंह खयो आ बाहर आंदो आ तो सब खाग में मारी उठ बीमार उठी भी सुभान अल्लाह डोली आई मुझे महबूब के कदमन के चिन्नू पहले कर सुभान अल्लाह उठ ठीक थी वही बेटा जा तो फरमाया तू हबीब तू तबीब तू दर्द की दवा जान मुझे जी में अन आधार का अनवा साहिब दे शिफा मियां मरीज रखे छोटा हर हर हकीर मन दे मुंह के खड़ो चाक चीज से घुम हकीर मन दे मुंह के खड़ो चाक चीज समझ घुमाए जीतवा हित कानया बस मदीने मुखे पुजाए तो हकीमन मुखे उम्मीद अल्लाह में आखरी मां मदीने देवी जिस कनूर पुधनी ओ मुखे उम्मीद जेकी हिन सालमान हो मदीने वजन जेकी हिन सालमान हो मदीने वजन तन समय जो बिना लिखाए शेरा मां गुलामी सदाई सैयद अलीबिया उनके अमरते बेही यारो वारी दिया मां गुलामी सदाई सदाई दिया उनके अमरते बेही यारो वारी दिया जो
घुमाए तो आखिरी बार आखिरी अम्मा हनीफा की फरमाए उठ जी नजर पे ठीक थी वही मुझे घर वाले जो मुझे महबूब के सीने लगायो मुझे घर वालों ठीक थी हो बाबा बाबा असद घर वाले का गाल लेकर घर वालों मुखे पे तो हारो कर बस इतना करो वाजो जवान मिलो असा उठते सही के सवार कयो पर प्यारो सी विचते हे ना हजरत अलीमा हे ना हजरत अलीमा जो घर वालो विच में महबूब उठे न पई असा हीला मस कया उठ गालायो हलीमा इनी जहान जो सरदार अगे भी दो कहर जिसने कान हल साईं अगे बैठा हाने जो उठ हली सुभान अल्लाह एड़ी तेज रफ्तार हली जेके टे हारा मायू अग में निकली वयूं उन्हनि खे वञी असां वरी उठ क्रॉस कयो मुझू सुञाण मायू चवण लॻियूं हलीमा लॻे थो त जंहिंजो ॿार तोखे मिलियो आहे उन तोखे नो उठ ॾिनो आहे हलो उठ ॾिनो आहे अम्मा फरमाई न सवारी साॻी आहे पर सवार तब्दील आहे सवार हुआ जो जोड़े जोड़ जहान जी जने जोड़ी आई खामद खास खलके मोहम्मद मुकाई कलमों ते करीम ते चिट्टो चाई अन मौला कवा अंत महबूबी ये उताई उन की दिनाई बई सभाओ सैयद के बड़ी खुश नसीब की दाती सवारी कमली वाले दी सवारी कमली वाले दी हलीमा तू जब फरिया महारा मुस्किरा पैया खिले सब फूल तो कलिया हजारा मुस्किरा पैया खड़े मुंतज़िर सारे नबी मस्जिद अक़सा विच इमामुल अंबिया आ गए तो कतार मुस्किरा पैया खिले सब फूल तो कलिया ओ हजारा मुस्किरा पैया मोहम्मद मुस्तफा आए बहारा मुस्किरा पैया बात थी हिकिड़ो मेलो लॻो पियो मेलो उन मेले में मूं घर वारे खे चयो उठ साह खणी मां महबूब खे मेलो घुमाया कई पींघे में विया मां आयुसि मेले में चींगा पींघा घोड़नि रेस उठंदा पर हिकिड़ी घिटी आहे सनी उन में ॾिसां पई त मायूं पयूं वञनि पर उहे मायूं पयूं वञनि जंहिंजे कच्छ हंध में ॿार पुछो मां हेकिड़ा जो न जो हुते हिकिड़ो जादूगर आयो आहे उहो ॿारनि जूं क़िस्मतूं थो ॿुधाए पेशानी पड़ी हथ पड़ी मां जो मूंखे बि शौक़ु थियो मां साईं जो मोजा ॾिसां पई पर जादूगर खां पुछां मां बि उन घिटीअ में वियुसि मायूं लहनि सां बि चयो न मुंहिंजे बचनि जूं क़िस्मतूं में ॾेखार पर मां जॾहिं वेठी आयसि मूंखां अॻु में हिकिड़ी माई मुंहिंजो महबूब करी मुंहिंजे हंज में आहे अचानक सोने महबूब उन जादूगर ॾे जो निहारियो जादूगर ॾे निहारियो दहा करे वञी ज़मीन ते किरियो कलम हेॾां हलियो वियो बस कुपली हार थी वई केवल ऊंधो थी वियो फटकण लॻो जॾहिं होश में आयो चवण लॻो ओ काफ़िरो ओ मुशरिको अचो अचो हे ॿार ख़तमु कयो अव्हांजे क़ुरान जो ख़ैर न आहे अव्हांजी बादशाहनि जो ख़ैर न आहे ओ महबूबा जो मुश्किल थे रास्ते आसान हो गए दुश्मन भी देख कर हैरान हो गए दुनिया में जब रखा मेरे मुस्तफा ने कदम तो पत्थर भी कलमा पढ़ के मुसलमान हो गए प्यारा मुसलमान भाइयों भाई थी तवे जादूगर तो चले टोलिए तो टोल मेले में जा काफर टोलिया हाय मां फासी गली तंड आया
जादूगर के बैच में किथे आ जादूगर ते तो इथे आ मदीने जा से पर कर जा पर हम के नजर कौन था नजर कौन था तन मुजादी दोस्तों बुजुर्गों अखर के गया छमा जो हुजूर नसी आयो जो हुजूर नसी आयो इन दिल के मजबूर करे आयो मजबूर करे आयो अखर के गया छमा जो हुजूर नसी आयो बाबा मेरी सुभान अल्लाह मा अजमलक मा अहसनक मा अकमलक किथे मेरे अली किथे तेरी सना मुस्ताक अखियां किथे जाड़ियां सुभान अल्लाह मा अजमलक मा अहसनक मा अकमलक मुहम्मदुल सय्यदुल कौनैन व सकलैन वल फरीक़ैन मिन क़ुर्बिन व मिन अजम या अकरमल खल्क़ि माली मन आलो सुबिही सिवाक इल्लहु هو الحبيب الذي ترجى شفاعته لكل عون من العوالم مقتهر हमारी नदी बर्बाद मां त किसकी निकली अस पुछते यार हाने असा अचूंगा आवाज प्यार किथा आवाज पायो बलगल उला बेकमाली कशफ दुजा बेजमाली हसन जमी उखसाली सल्लू अलैहि व आलिहि सल्लू अलैहि किथा आवाज कयो तला अल बदरू अलैना मिन सनिया दिल बदाई बजवा शुक्र अलैना मादा लिल्लाहि ठाई अल्लाह जवाबू हल्का का कई की आवाज पे आया जे हिकड़ो आवाज सही कबला अब्दुल मालिक जी पसंद मेरे नबी प्यारे नबी तेरे जिहा कोई नहीं मेरे नबी प्यारे नबी तेरे जिहा कोई नहीं पहुंचा जिस जा पहुंचा कोई नहीं मेरे नबी प्यारे नबी अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार है जैसे मेरी सरकार है वैसा नहीं कोई अब मेरी निगाहों में प्यारा मुसलमान भाइयों अम्मा हलीमा जी फरमाया घर पर शाम जो टाइम बकरी उचाइण वाली
मामा बकेर दी विचार ते आलायो काची भागो कयो रात जी तैयारी कयो एतरे मेरे साथ मुझे ठंड पिन्नो अची वियो सब वेचारियूं कमजोर कई ॿुधायो कोन पर ॾिसम त जॾहिं घर जे वेझूं आयूं कटार करे बीठूं हिकिड़ी बकरी अंदर पई वञे साईं खे पेरनि ते चुनी ॾेई वरी पुठीअ भर वापसि पई अचे मुर्कंदी पई अचे उनखे सिहत मिलंदी पई वञे ईअं मुंहिंजा प्यारा मुर्के पई ईअं पई चवे त जाए जाम रसूल जे उखलिया जाम रसूल जे खुलिया अदा आखिरी वाइला लोरिया मुझे महबूब जी नालो लिखरायो जाए जाम रसूल जे खुलिया जाम रसूल दे खुलिया के जब सीने से क्या सर बुझा वे पैटर्न के दर्द मादा हूँ कयमो दोस्त दर्द है दर्द मादा हूँ कयमो अल्लाह दोस्त दर्द आस पास जे जियरे जान अचुते कबर जे सुभान अल्लाह हाय लाश मुहिंजो कद दफ़ो दोस्त पंहिंजे डरा गया ही जनाज़ो जाने रहे तुंहिंजी नज़र जे हराम माल खां बचो कूड़ खां बचो पाणे जी दिल आज़ादी खां बचो मुंहिंजा प्यारा पंहिंजे अम्मा बाबा जी ख़िदमत कयो उन्हनि जूं दुआऊं हासिल कयो आख़िर में मदीने जे साईं खे सलाम था मोकिलियो मुंहिंजा हबीब खे ओ सबा सार कजो चो चो मुंहिंजा हाल हबीब खे सबा ऐं बन भरियो